इस्लामाबाद में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त माहौलियाती तब्दील जी वफ़ाक़ी वज़ीर शहरी रहमान ऐलान कयो आहे त वसकारे सबबि पैदा थियल इंसानी बहरान खे को मुल्क या सूबो मुंहुं ॾेई नथा सघनि। गॾियल क़ौमनि जे इदारे खे इमदाद जी अपील कंदासीं। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शहरी रहमान चयो त ॾखण पाकिस्तान ॿुॾी वियो आहे। सिंध जा 23 ज़िला मुकमल तौर ॿुॾल आहे। 3 करोड़ माण्हू बेघर थी चुका आहिनि। 913 ॼणा फौत थी चुका आहिनि। इन चयो त पाक फ़ौज NDMA ऐं PDM समेत समूरा रेस्क्यू ऐं रिलीफ में रुधल आहे। सिंध में आर्मी जी ऑफिसर इंतजामिया सां गॾिजी कम करे रहिया आहिनि। शहरी रहमान मूजिब मसइलो इहो आहे त पाणी नेकाल न पियो थिए। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।